सैयद ज़ैन शाह मेरो दोस्तों मेहरबानी अदियो भावरो अस्सलाम वालेकुम जीएसएम मेरो सब मेहरबानी आज इधर का जाएगी मेहरबानी स्टेज पे फिल्म के साथी दोस्त अयाज ताज मोहम्मद ताहिर रशीद राशिद मुंशी असांजे नेता जे सभिनी पार्टियुनि जिन जा झंडा मथे लॻिया पिया अथव एजेपी नेशनल पीपल्स पार्टी जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान तहरीक इंसाफ जीडीए फंक्शनल लीग जमात इस्लामी कौमी अवामी तहरीक ऐं पीपल्स पार्टी वर्कर्स इन्हनि गॾियल इजलास इन्हनि जो सॼी गॾियल इतिहाद आहे जंहिंजे प्लेटफॉर्म तां अॼु तव्हां वटि आया आहियूं हिन वक़्त ते फ़ैसिला इहे थियणा त 5000 साल अॻे अञा ताईं तहक़ीक़ नथी अचे त मुंहिंजो दड़ो छो ख़तमु थियो तारीख़ लिखत में को मज़बूत दलील न आयो मुंहिंजो दड़े जी तहज़ीब जेका उन वक़्त जी तरक़ी याफ़्ता शिकिल हुई अॼु जी सिंध उन खां अॻियां हुजणु घुरिजे हा पर ही पसमानदगीअ मां उहा कीअं ख़तमु थी पर सिंध जी तारीख़ 8वीं हिजरीअ खां 8वीं सदीअ खां वठी सॼी लिखत मचे थी जेका ॿुधाए थी त कॾहिं सिंध धारियुनि जे कब्ज़े में वई कॾहिं उहा ईराननि कई कॾहिं अरबनि कई कॾहिं तुर्खाननि कई कॾहिं अरबूननि कई कॾहिं हिंदुस्तान जे राजाउनि कई ऐं हिते ग़ुलामी कई पर हिन वक़्त ते पाकिस्तान जे वफ़ाक़ में शामिल थिए असांखे 77 साल थिया आहिनि 77 साल थिया आहिनि 77 सालनि खां पोइ ॿुधाईंदा असां छो अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ मां निकितासीं छो ते को सबबु हूंदो न असांखे 1937 में असेंबली मिली 1935 जो एक्ट मिलियो उन में टैक्स लॻाइण जी असां वटि पंहिंजो सखर पैरा जो हर शइ हुई पर पोइ असांखे कहिड़ी ज़रूरत पई असांजो त हिकिड़ो असांखे पूरी ख़ुदमुख्तियारी न आहे पंहिंजे वतन ते न आहे पंहिंजे वसीलनि ते न आहे ऐं पोइ हिन फेडरेशन जो हिसो थियासीं उन वक़्तु अंग्रेज़नि लीक पाती ऐं ही हदूं ठहियूं ऐं हुन सां हलूं पिया अॼु असांखे त ॿुधायो वञे 1945 में असीं हिन दरिया जा 75% मालिक हुआसीं 1991 में असांखे ॿुधायो वियो त तव्हां 41% हिन जा मालिक आहियो अॼु असांखे जेका उन वक़्तु अंग्रेज सरकार हुई ऐं हींअर कंपनी सरकार ऐं उन जा एजेंट्स दलाल ज़रदारी असांखे ॿुधाए थो त मूं 6 कैनाल ठाहिया आहिनि ठाहिण जो हुकुमनामो मूं कयो आहे ऐं उन खां पोइ तव्हांजो हिसो जेको तव्हांजो 41-42% आहे पोइ बाक़ी वञी 20-25% बचंदो असां हिन में पाण खे महफ़ूज़ करण आया हुआसीं हिन फेडरेशन जॉइन कईसूं त महफ़ूज़ थियूं पर इन लाइ कोन कयोसीं त पंहिंजा पीपल्स पार्टी शुरू खां वठी धारी दलाल जमायत आहे जेका कुख मां ॼाई अयूब जे जेका जे बंदूक सां गॾु इलेक्शन में आई
ऐं अॼु हिन आसिम मुनीर जे लाॾ सां हिते आई आहे सौदो करे। उन करे छा प्लान आहे? 2 मिंट ॻाल्हाए वठूं प्लान ते। ही सिंधू दरियाव आहे, ही झेलम आहे, ही चनाब आहे, हू काबुल आहे। ए वॾा फीडिंग दरिया आहिनि। ऐं मथां जेको तिब्बत खां अचे थो सिंधू दरिया उहो वहे पियो। अफगानिस्तान पंहिंजा प्रोग्राम ठाहे पियो काबुल नदीअ ते, नवां डैम ऐं नयूं ज़राअतूं ठाहे पियो। यानी मौजूदा सिस्टम में पाणी मुस्तक़बिल में घटिजणो आहे। असां सां जेको 41% जो सौदो असांखे एग्रीमेंट कयो वियो, उन में असांखे जेको पाणी मिलियो उन मां छा थो थिए? सिंधू दरिया मां के डाइवर्ट करे मुंहुं मोड़े उन खे था चवनि सिंधू दरिया जे चश्मा बैराज आहे त उते चश्मा झेलम लिंक कैनाल आहे। यानी उहो दरिया जो पाणी वराए झेलम विझो, वरी झेलम जे रसूलपुर बराज सां उहो पाणी खणी कादराबाद चनाब विझो। चनाब मां हेठि करे बलोकी ते जेको तव्हां खपाए छॾियो दरिया, तव्हां 1962 में खपाए सुलेमानगी ते खणी अचो। यानी सुतलज खे खणी उन सुलेमानगी खां खणी ऐं ताईं कोट अब्बास ताईं चिन्योट कैनाल इहो चोलिस्तान कैनाल खणी वञो। उते ई कोट अब्बास खां खणी ताईं मेरिट कैनाल खोलो ऐं ताईं ईअं 12 लख एकड़ हिकिड़ी ज़मीन टे कैनाल जेके जिन नाला वठी वियुसि 18,000 जा आहिनि। ए सभु 25,000 क्यूसिक थींदी। हिकिड़ो 15,000 क्यूसिक ताईं ॿियो चिन्योट हासिलपुर। यानी असांजो जेको पाणी तौसा पंजरत ते यानी चनाब में वरी ॿियो लिंक कैनाल थो पवे, हिकिड़ो झेलम में पवे ऐं ॿियो चनाब में पवे। पोइ जेको लिंक कैनाल विझे पाणी विझे उन ते चिन्योट हासिलपुर कैनाल ठाहे 15,000 जो ऐं वरी खणी वञो। त इहा हिकिड़ो कैनाल न आहे चोलिस्तान, पूरो हिकिड़ो सिस्टम आहे जेको जंहिंजो फेज़ 1 12 लखनि जो आहे ऐं सभु फेज़ जेके आहिनि से 50 लख खां वठी 60 लखनि जे चोलिस्तान जो इलाइक़ो आहे। ॿियो तरफ़ चश्मा झेलम लिंक कैनाल ते हिकिड़ो ॿियो मनसूबो तव्हां खणी आहियो, उहो ग्रेटर थल कैनाल। ग्रेटर थल कैनाल जंहिंजे ख़िलाफ़ 20 साल अॻे हिते जिदोजहद हली रही त बाबा ही जेको कैनाल आहे ही 91 जे मुआहदे न आहे, इहो नाजाइज़ न कढियो वञे। ऐं उहो तेसि ताईं रुकियो रहियो मुशरफ जे वक़्त में। जॾहिं ज़रदारी 2008 में आयो 2010 में उनजो फेज़ 1 पूरो थियो ऐं 3.5 लख एकड़ 3,55,000 एकड़ उन ते आबाद थी रहिया आहिनि। हिन वक़्त ते उनजो फेज़ 2 चौबारा जंहिं ते 6.5 लख कुल ग्रेटर थल कैनाल ते 20 लख एकड़ ऐं हिन ते चोलिस्तान कैनाल ते लख एकड़। पहिरें फेज़ में 12 लख एकड़ ऐं पोइ 50-60 लख एकड़ ऐं वरी सिंधु में ठाहींदासीं, बलोचिस्तान में ठाहींदासीं, सरहद में ठाहींदासीं। बाबा पाणी खोट आहे। सिंध अॼु बि वाराबंदीअ ते हले थी। हिकिड़ो हफ़्तो पाणी आहे त हिकु हफ़्तो कोन्हे, 2 हफ़्ता आहिनि त 2 हफ़्ता कोन्हे। हिकु असांखे समुंड असांखे ॾींदो पियो वञे। लख एकड़ खणी वियो आहे, रोज़ 100 एकड़ खणे थो। तव्हां समुंड जो पाणी एग्रीमेंट मां खाई था वञो कंहिंजे आसिरे ते, इन दलाल जे आसिरे ते। इंशाअल्लाह तव्हां इन्हनि दलालनि खे आज़माए ॾिठो, सदारतूं मिलियूं, एहतिसाब खां बचा ॾियूं, गवर्नरियूं मिलियूं। इन्हनि जो त बसि एतिरो आहे, दिल्लीअ ख़ाबम चीचरा ही करोड़े माण्हू, उनजो मुस्तक़बिल, उनजी धरती, उनजी तारीख़, उनजूं ज़मीनूं, उनजो तहज़ीब, उनजो वटि हिसाब न आहे। जेकॾहिं इन नमूने सां मुल्क हलाइणो आहे
त पोइ वाज़े थियणु घुरिजे भई फेडरेशन कीअं हलंदी। पर भाउर जेकॾहिं शरई तौर ते उन्हनि खे विरासत न मिले जहिड़ो थींदो आहे। ही त रियासतूं आहिनि, फेडरेशन आहे। ऐं फेडरेशन माण्हुनि उन्हनि मुल्कनि जो ग्रुप हूंदो आहे जेके गॾिजी हिकिड़ो वफ़ाक़ ठाहींदियूं आहिनि ऐं वफ़ाक़ खे कुझु इख्तियार ॾींदियूं आहिनि ऐं अंदरूनी मामला पुट हींअर चयो आहे सवेल दोस्त ॻाल्हायो आहिनि मूंखे ख़बर कोन्हे पोयां बाबा तोखे ख़बर आहे तुंहिंजे वज़ीर ख़ारजा आहिनि 1.5 साल पहिरीं तॾहिं तो अछो मुंहुं ते कयो SIFC में तॾहिं तो SIFC में सिंध जो इख्तियार ख़त्म करायो। SIFC कोई वन विंडो ऑपरेशन नहीं है। SIFC नाम है वन यूनिट का, वन यूनिट से बदतर निजाम का जिसमें शराकत इक़्तिदार और सुप्रीमेसी ऑफ पावर आर्मी की होती है। तो कैसा ये बनाए इहो अछो मुंहुं इन्हें पुट कयो जॾहिं वज़ीर ख़ारजा हो। ऐं हींअर 6वीं तरमीम में छा आहे? 6वीं तरमीम में इहो आहे अदालतूं हाई कोर्ट्स जी का ख़ासि अहमियत कान्हे, जंहिंखे वणे सो पंहिंजूं पसंदि जूं कोर्टूं ठाहे छॾियो। इनफरादी हक़ माण्हू गैर महफ़ूज़ थी वञे, सूबाई ख़ुदमुख़्तारी हली वञे। यानी तो 5वीं ऐं 6वीं तरमीम में सिंध जे ग़ुलामी सूबनि जे बेइख्तियारीअ ते कमु पिए कयो ऐं पिणे वरी पंहिंजो इहो धंधो पिए कयो त सिंधू दरिया लिखी ॾे। उन करे ॿिमो ई पाण खे बोझ ॾियणो आहे ओतिरो त्याग थियो त पाण हिननि जे साज़िश खे मोड़ियूं। उन करे मूंखे जाम शोरे मां आयुसि पे त पुछियो साहब चई साईं तव्हां हिननि MPMN खे छा था चओ? मूं उन्हनि खे चयो मूं चयो हूअं त सिंध जी तारीख़ का सुठी कान्हे MPMN जी। 1954 में सिंध जो नालो ई ख़तमु कराए छॾियो, 73 जे आइन में गैस कोयलो फुरे छॾियो, गैस ऐं तेल फुरे छॾियो। 18वीं तरमीम में कोयलो जेको थर जो ॾियारे छॾियो। न साईं हाणे शर्मिंदा आहिनि। मूं चयो त बाबा जेकॾहिं उन्हनि जे ॿिन्ही पीउ पुट वॾनि खे गैरत नथी अचे त उहे पाण जेकॾहिं क़ौमी गैरत अचनि त निकिरी अचनि त ओसी खे सिंधु जो सौदो नामंज़ूर आहे, निकिरी अचनि ते गैरत थियनि, जेके न थियनि त पोइ वरी साफ़ कनि। उनजे करे हिन वक़्तु इहो अपॉर्चुनिस्ट टोलो ज़रदारी शिकिल में उनजे पुट ते नंढे ज़रदारी शिकिल में MNS MPs ऐं सेनेटरनि जी शिकिल में लिखत सिंधू नदीअ जी था ॾियनि, लिखत सिंध जे वसीलनि जी मिनरल रिसोर्सिस जी था ॾियनि, मादनियात जी था ॾियनि, लिखत सिंध जे ज़मीनुनि जी था ॾियनि, लिखत वदीन खां वठी कराची ताईं यानी बलोचिस्तान जे ताईं वदीन पोइ पासे अहमद राजो या दोदे जी जिते क़बर आहे उते ई खां ॾियणु शुरू था कनि ऐं इख़्तिताम बलोचिस्तान ताईं थो मिले, उते हॉक्स में आहे ओस ताईं ज़मीनूं था ॾियनि। त लिखत में ज़मीनूं ॾियनि, मादनियात ॾियनि, असांजा सभु इख्तियार ॾियनि, असांजी नदी ॾियनि ऐं असांखे वठी ॿ टे मायूं ॿ टे मर्द क़ौमी असेंबलीअ में टीवीअ ते सूबाई असेंबलीअ में टीवीअ ते अख़बारुनि में मज़म्मत कंदा हुजनि। अड़े बाबा ॾियण लाइ तव्हांखे लिखत हुननि सां आहे ऐं बेवकूफ़ माण्हुनि खे था बणायो। उन वक़्तु हाणे पाण खे तव्हांखे सलाम जो त आहे पर हिकिड़ी ज़िमेदारी खणो। जीअं अयाज़ तव्हांखे चई वियो हर हिकु पंहिंजी ज़िमेदारी खणे। असांजी हीअ बेदारी मुहिम हीअ असांजी एहतिजाजी मार्च छाजे सिलसिले मां त लखे करोड़े माण्हुनि खे आगाही ॾियूं त बेदारी अचे जिन में ज़मीन जो आवाज़ ॿुधंदा उहे गैरत करे पंहिंजे धरती मां सां गॾु पंहिंजे सिंधू नदी बचाईंदा, उहे ई अॻिते वठी हलंदा। असां मीटिंग वेठासीं प्रेसिडेंट आरिफ अलवी गॾु हुई न तूं
मूंखे चयूं त इहो लिखी ॾियूं सदरुसि। मुंहिंजो बाबा पाणी किथे वञे, किथे वञे, कहिड़े सूबे में वञे, लूज़र सिंध थींदी। जेकॾहिं 48 लख एकड़ ॿिनि सूबनि में आबाद थींदी या 6 कैनालनि ते आबाद थींदी, पहिरें फेज़ में 25 लख ऐं पोइ 48 लख, पोइ 60 लख, जेको बि एकड़ आबाद थींदो सिंध जो बर्बाद थींदो। ऐं सिंध जी बर्बादी कहिड़े नमूने ईंदी? घटि में घटि ओतिरा लख एकड़, पहिरें फेज़ में 25 लख, ॿिए फेज़ में 48 लख, टे फेज़ में 60 लख। सिंध जी कुल ज़मीन कमांड एरिया में 1 करोड़ 20 लख। अधु ज़मीन अधु पाणी तव्हां कमांड एरिया नहीं पिया ठाहियो, नहीं पिया ठाहियो, जिते 82 में, चोलिस्तान में, ग्रेटर थल कैनाल में पिया था ठाहियो पिया। तव्हांजी जेका नहीं थींदी उहा सिंध सुकंदी, कराची सुकंदो। उन आरिफ अलवी खे गैरत आई थे, मकबूल बाकर चीफ मिनिस्टर खे गैरत आई थे, जेको केयर टेकर हो। गैरत न आई त ज़रदारी पीपलनि खे नथी अचे त ही पंहिंजी सिंध नदी कीअं बचाई। उन में चयो तो भाई कोई सुनने वाला नहीं है, ऊपर कोई बात नहीं करता, डिक्टेट करते हैं। भाई आपकी डिक्टेशन जो लेते हैं, हम आपकी डिक्टेशन नहीं लेते। आप तो 22 ग्रेड और 21 ग्रेड के मुलाजिम हैं, कल रिटायर हो जाओगे। हम तो उन नस्लों से बिलोंग करते हैं जो अपने वतन की गुलामी को, वतन की महरूमी को हर माज पे तारीख में लड़ते हुए आए हैं। साईं तेरा तो किचन में साईं और चीज ज्यादा निजामानी साहब हाफिज निजामानी चलो मुझे माता जी सजो सुनना आयो उन शेरा इतनी बुलंदा चई जोर रखन ता जाड़ीअ ते मुकालब रूपा माड़ीअ ते हो हथ रखियो इन ताड़ीअ ते ऐं सिंध नदी में सौदे में तेजी साव आहे इन सौदे में मूंखे शक आहे इन शौदे में मूंखे धरतीअ जी आवेड़ वणी ई कुर्सियुनि ते जेके वेठा आहिनि से ॿोली मुंहिंजी सघंदा सुणी ए न सम्झंदा इन्हनि जा अखियूं पूर आहिनि हिकिड़ा नस्लनि खां अंग्रेज़नि खां वठी ग़ुलामी पसंदनि ॿिया वरी हरामखोर ऑफिसरनि ॿिया वरी असांजे वर्कर क्लास मां नओं हिकिड़ो अपॉर्चुनिस्ट क्लास पैदा थियो आहे शाह मेमुण मुख़्तलिफ़ जंहिं ज़ात जो नालो वठि उन में ठग वेठो आहे नओं निकितो आहे भाई हम तो वर्कर क्लास से आहियूं वर्कर्स आया आहियूं तूं हराम खाई ऐं सिंधू किरी असीं तोखे छॾे ॾींदासीं उनजे करे हिते इहो मसइलो आहे उनजे करे इन डिघी जंग लाइ तयारु थियो हलो त अॻिते हलूं असां इहो ई इतिहाद इहो ई मुहिम कई आहे ऐं मूंखे ख़ुशी थी थिए त आबादगार फोरम आबादगारनि एंटी कैनाल एक्शन कमेटी ठाही आहे जिन पंहिंजनि मुज़ाहिरनि जा ऐलान करे छॾिया गैर सियासी तंज़ीमूं पर वोट कंहिंखे बि ॾींदा आहिनि पर ग़ैरत कई अथनि 23 ते हैदराबाद आहे प्रेस क्लब ते 23 ते उन्हनि सां यकजहती करणु अचिजो जेके बि हैदराबाद जा शहरी 1 बजे हुते उन्हनि सां गॾु प्रेस क्लब ते अचो उन्हनि 3 तारीख़ ते बदी 5 तारीख़ ते मीरपुर 11 तारीख़ ते नौत आबादगार निकिरी पिया क़ौमी जमायतूं निकिरी पयूं आहिनि के रोड ब्लॉक कनि थियूं के जुलूस कनि थियूं असीं सभिनी खे जी इख़लाक़ी हिमायत कयूं था ऐं मक़ामी तरह से इंशाअल्लाह हर जाइ ते हुननि जा सहकारी थींदासीं पर इहा जंग वॾी आहे ताक़तूं हिकिड़े पासे आहिनि फेडरल गवर्नमेंट हिकिड़े पासे आहे सूबाई हुकूमत उन पासे आहे सदर उते आहे वज़ीर आज़म उते आहे COS उते आहे ऐं असांखे हुकुम जारी कयो अथनि त मुल्क जी तरक़ी हाणे सरहदुनि जूं हदूं संभाले दंग कयूंसीं हाणे मुल्क जी तरक़ीअ जा मुआशी प्लान ठाहींदासीं
भाई आप अपनी ड्यूटी करो, सरहदों की हिफाजत करो, अंदर मेहनत करके कमाएंगे, खाएंगे, तरक्की करेंगे। उन करे असी कंहिं बि मसइले ते मुफ़ाहिमत न ईंदासूं। इंसाफ़ का बेबा भार वठो लिखो, मुंहिंजी ज़मीन जो इख्तियार, मुंहिंजे मादनियात जो इख्तियार, मुंहिंजे समुंड जो इख्तियार, मुंहिंजे नदीअ जो इख्तियार जेकॾहिं आईन जेको असांखे पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जो हक़ ॾिए थो, जेको 1925 जो आईन हो, उनजो इख्तियार तां असीं दस्तबरदार न थींदासूं। असीं उन खां वधीक बहितर ज़िंदगी गुज़ारंदा चाहियूं। असां इन जो इख्तियार सरेंडर न कयो आहे। सिंध हिन शामिल ज़रूरु थी आहे हिन फेडरेशन में, पर हुन पंहिंजो इख्तियार छा ते ॾिनो त गॾियल सिफ़ारत कंदासीं, गॾियल तहफ़ुज़ कंदासीं, सिक्योरिटी कंदासीं, गॾियल रस्ता ठाहींदासीं। ॿियो कुझु कोन ॾिनो आहे। असां न पंहिंजी ज़मीन तां, न समुंड तां, न मादरी वसीलनि तां, न सिंधू नदीअ तां हथु खयो आहे। हाणे ॿुधायो फेडरेशन कीअं हलाईंदो, गॾु रहंदो या न रहंदो, साहिब इक़्तिदार ॿुधाईंदे असांखे। उनजे करे असां हिन मुल्क जे बहितरी, फलाह ऐं उन लाइ तव्हां जदजहदी था हलूं। तव्हां अहिड़ो कमु न करियो जो ईंदड़ असीं न मरी वेंदासीं, पर ईंदड़ नस्ल बि हिक ॿिए खां नफ़रत कनि त केरु असांजो पाणी चुराए वियो। उन करे असीं हिन फेडरेशन खे मज़बूत इन शिकिल था करणु चाहियूं त पंहिंजे हुन में शामिल फेडरेटिंग यूनिट्स केतिरा बाइख्तियार आहिनि ऐं जेको इख्तियार आहिनि असांखे बेइख्तियार न कयो। असांजी सिंधू नदी खे बंदि न करियो। ॿी सूरत में असां इन जे लाइ भरपूर कोशिशि कंदा आहियूं। तव्हां ॾे आया आहियूं, तव्हांजे छाजे लाइ आया आहियूं त तव्हां असांजो साथ ॾियो। असां इहो रस्तो ॻोल्हियो आहे त पंहिंजे क़ौम में बेदारी कंदासीं। कोर्टूं कैंगरू कोर्ट्स आहिनि, ही जेके MPA में आहिनि, बादलनि जा पुट आहिनि। ॾिठो त कीअं आईनी तरमीमूं थियूं। उन करे इन मां कुझु कोन्हे वरिणो। जीअं पेटो बलदियाती निज़ाम लखे करोड़े माण्हुनि उथी ऐं मुंहं में वापसि हणी कढियो, ईअं इंशाअल्लाह सिंधू नदीअ ते थींदड़ नवां डैम ऐं नवां कैनाल सिंध जो माण्हू लखे करोड़नि ते वेंदासूं। लखे माण्हू निकिरी इनखे दफ़न कंदा। महिरबानी थिए। मेहरबानी दोस्तों, अज इन जलसे में मां सभी दोस्त पार्टियुनि जो न्याय जलसा शुक्रगुज़ार आहियां, जिन सभी कारकुननि पंहिंजे डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो।